नाज़रीन, अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त धमकियुनि वारो ख़त सदर ऐं चीफ जस्टिस समेत सभिनी ॾांहुं उमाणियो आहे। चीफ जस्टिस जो फर्ज़ थिए थो त कमीशन क़ाइम करे ऐं अवामी ॿुधणी करे। जांच बाद सभु ख़बर पइजी वेंदी त मुल्क सां कंहिं कंहिं गद्दारी कई आहे। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान पंहिंजे ट्वीट में चयो आहे त 22 करोड़ अवाम जे चूंडियल वज़ीर आज़म खे हटाए कठपुतली वज़ीर आज़म खे आंदो वियो। पाकिस्तान में असांजी हुकूमत साज़िश तहत हटाई वई। मौजूदा वज़ीर आज़म चयो त ख़त कूड़ो आहे, पर अॼु सभु मञी रहिया आहिनि। इमरान ख़ान जो चवणु आहे त अमरीका खां आयल धमकियुनि वारो ख़त क़ौम जे साम्हूं रखियो। अमरीका पाकिस्तान में कठपुतली वज़ीर आज़म जो ख़्वाहिशमंद हो। अमरीका खे अहिड़ो वज़ीर आज़म घुर्जे जेको रूस सां मुआहिदनि ते सहियूं न करे। हिननि खे उन करे आंदो वियो त ही पाकिस्तान जे मुफ़ादनि ख़िलाफ़ अमरीका जूं ॻाल्हियूं मञींदा। नाज़रीन, तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त धमकियुनि वारो ख़त सदर ऐं चीफ जस्टिस समेत सभिनी ॾांहुं उमाणियो आहे। चीफ जस्टिस जो फर्ज़ थिए थो त कमीशन क़ाइम करे ऐं अवामी ॿुधणी करे। जांच बाद सभु ख़बर पइजी वेंदी त मुल्क सां कंहिं कंहिं गद्दारी कई आहे। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान पंहिंजे ट्वीट में चयो आहे त 22 करोड़ अवाम जे चूंडियल वज़ीर आज़म खे हटाए कठपुतली वज़ीर आज़म खे आंदो वियो। पाकिस्तान में असांजी हुकूमत साज़िश तहत हटाई वई। मौजूदा वज़ीर आज़म चयो त ख़त कूड़ो आहे, पर अॼु सभु मञी रहिया आहिनि। इमरान ख़ान जो चवणु आहे त अमरीका खां आयल धमकियुनि वारो ख़त क़ौम जे साम्हूं रखियो। अमरीका पाकिस्तान में कठपुतली वज़ीर आज़म जो ख़्वाहिशमंद हो। अमरीका खे अहिड़ो वज़ीर आज़म घुर्जे जेको रूस सां मुआहिदनि ते सहियूं न करे। हिननि खे उन करे आंदो वियो त ही पाकिस्तान जे मुफ़ादनि ख़िलाफ़ अमरीका जूं ॻाल्हियूं मञींदा।